अरे चापर ॾिठ मुंहिंजो पा पलां त अलॻि आहे, उन सां त हिसाब किताब लेखा सभु कंदुसि, पर तो जेको बछते मुंहिंजे भाउ सां हेॾो हाञो कयो, उहो उनजो पा पलां त तोखे ॾियणो पवंदो न। पा पलां में मुंहिंजो ही सिर ही धड़ सभु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। जेकॾहिं गोली हलाइणी अथव, मूंखे मारणो अथव न, ख़तमु करणो अथव न, ख़तमु करो बसि, ॿियो शर्त। शेरल ही कबूलदार थी चुको आहे ऐं पंहिंजो सिर बि ॾिए थो। हाणे तूं ॿुधाए, तूं छा थो चवीं? इहा त सुठी ॻाल्हि आहे चाकर खान, जो अॼु रूंडे दिलेरी वारी ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजे गुनाहनि जो पाण ई कुफारो अदा करणु चाहे थो। हाणे रूंडे जे सिर ॾियण सां जेकॾहिं हिन जे ख़ानदान जी ज़िंदगी बची सघे थी, इन खां वधीक बहितर छा थींदो? चाकर खान जी सावल खे पूरी इजाज़त आहे। हे रूंडे खे जहिड़े तरीक़े सां मारणु चाहे थो भली मारे, पर रूंडे जो लाश असांजे हवाले करे। ही जहिड़ो बि आहे असांजो आहे। हिन जे लाश खे असां इज़त ऐं एतिराम सां दफ़नाइणु चाहियूं था। लाश अरे मां पाण ॿियनि जा लाश दफ़नाईंदो, हर को जो लाश दफ़नाईंदो। तूं बि हिते काॾे थो मरे? हथ कढ ते डारे न वेचा, ॾींहं जा तारा ई वाड़े तारा, गोल तारा न ॾेखारे छॾिया। चुप करे। ओ मुराद, अरे मुंह ते मिड़ी खड़ी ॻाल्हि कई, तारी सच पचावे मूंखे कहिड़ो कर हिन जलाद ते हवाले कयो था वञो। रूंडा, इंसाफ़ त इहो ई आहे त खून जे बदिले खून। हेॾी गिरावत घर में पई अथव, ॾह चटियूं बि मुंहिंजे बारे में भरे सघो था, ॿियो को हल तव्हांखे मिले ई नथो। ओ बाबा जेकर खून जे बदिले खून कराईंदव त पोइ सॼो ॻोठ बाबा कुसिजी वेंदो न। ॿियो हल नथा ॻोल्हियो बाबा ॻोठ जा वॾा हो, पकदार हो, हल ॻोल्हियो न। सावल छॾ हिनखे। जी बाबा साईं। हेॾा अचे थी। सावल, जेकर मां फ़ैसिलो ॾियां त छा तोखे उहो क़बूल हूंदो? बाबा सियां जो त हर फ़ैसिलो मुंहिंजे सिर खिण ते, पर छा जेको अवां फ़ैसिलो कंदो उहो हिन रूंडे खे क़बूल हूंदो या हिन शेरल ऐं मुराद खे? तव्हां छा था चओ शेरल? बाबा हर शइ जो मालिक मां, घर जो ख़ुदि मुख़्तार आहे। हिन न छा था पुछो, जेको नंढो या जेको फ़ैसिलो हूंदो मूंखे क़बूल आहे, पर रुगो जान जी अमान मिले त बहितर थी। जेकॾहिं तुंहिंजी ज़बान ते एतबार हुजे हा न रूंडा, त पोइ हिन फ़ैसिले जे विच में हिन शेरल ऐं मुराद खे न आणियो आहे। हाणे जॾहिं ही तुंहिंजो ज़िम्मो खणंदा न, पोइ फ़ैसिलो मां ॾींदुसि, न त तूं त पंहिंजो सिर सावल जे हवाले करे चुको आहे न। पर और खुदणी फाहीअ जो तख़्तो त रूंडे जे लाइ ठहियो, सभु मुंहिंजे सिर खणण जे पुठियां लॻा पिया आहिनि। शेरल, छा तूं रूंडे जो ज़िम्मो खणी थो? खणो मुंहिंजो ज़िम्मो खणो ऐं खणो पवंदो। अरे हेॾी धरावत घर में पई अथव, ॾह चिटियूं बि मुंहिंजे लाइ भरे सघो था, ज़िम्मो खणो। अरे मां दुनिया सां त धोखो करे सघां थो, पर तव्हां सां कीअं कंदुसि बाबा? खणो। छा थो चईं शेरल? तुंहिंजो ज़िम्मो हूंदो त मां फ़ैसिलो ॾींदुसि, ऐं तव्हां सभिनी खे उन फ़ैसिले ते अमल करणो पवंदो। हिन फ़ैसिले खां पोइ ते हटण जो मतिलबु हिन रूंडे जी जान असांजे हवाले हूंदी। बाबा रुगो जान जी अमान मिले, हर फ़ैसिलो क़बूल आहे। अदा शेरल, ज़िम्मो बिना खुटके खणी छॾ। हाणी रूंडो कंहिंखे बि धोखो कोन ॾींदो। ठीकु आहे चाकर खान, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॾियो, उन ते असां अमल कंदासीं। वरी बि सोचे वठ शेरल, फ़ैसिले ॾियण खां पोइ ते हटण जी का बि गुंजाइश न बचंदी। पोइ ते न हटंदासीं, यकीन कयो चाकर खान, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॾियो। तव्हां छा था चओ सावल? बाबा साईं, जेकॾहिं तव्हां मूंखे ज़हर जो वटो ॾींदव न, त यकीन ॼाणो हिक ई साही में पी वेंदुसि। पोइ बि अॻिते जेका तव्हांजी हुअसि, जेको बि तव्हां फ़ैसिलो ॾींदव न, मूंखे क़बूल आहे बाबा। त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त शमीर जे खून बहा में
रूंडे खे संग चटी ऐं 10 लख ऐं घर वञी पाण खे बख़्शराइणो पवंदो ऐं इन फ़ैसिले ते 2 ॾींहंनि में अमल थींदो। जे अमल न थियो त 3 ॾींहं ते रूंडे जो फ़ोन सांवल ते हलाल हूंदो ऐं उन जो को बि कुफारो न थींदो। हिते हुनजी कंदा यासीन सगोरी हुजे हा वॾो कमु करियो वड़े तारा गोल तारा। ठीकु आहे चाकर खान, तव्हांजो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे ऐं इन फ़ैसिले ते 2 ॾींहंनि अंदरि अमल थींदो ऐं उन खां पोइ सांवल जे तरफ़ खां को बि कंडो रूंडे खे न लॻे। शेरन सची ॻाल्हि इहा आहे त मूंखां मुनाफ़िक़त कॾहिं न पुगी आहे न पुॼंदी। बाक़ी हिन रूंड जे तरफ़ां जेकॾहिं ॿीहर का हरकत थी को बि हिनखे न बचाए सघंदो। हिन जी ज़मानत मां ॾियां थो। रूंडे जे तरफ़ खां थियल नाइंसाफ़ी मुंहिंजे तरफ़ां सम्झी वञे। सांवल जो ज़िम्मो मुंहिंजो आहे, इन तरफ़ खां थियल नाइंसाफ़ी जो हिसाब मां ॾींदुसि। बाबा सभु जवाबदारियूं सभु ज़िम्मा सभु ॿार मुंहिंजा सभिनी खणी छॾिया। हाणे इज़त हिन में आहे पोइ घर आहे। त भई रूंडा हाणे हिकिड़ी ॻाल्हि चङे नमूने सां ॿुध। सुभाणे जे ॾींहं ताईं तोखे मोहलत आहे। ॿिए ॾींहुं असां ईंदासीं ऐं पंहिंजे सौट खे तुंहिंजे घरां लाऊं लाराए कुंवार वठी ईंदासीं। बाक़ी शेरल ऐं मुराद जेको हिसाब किताब तव्हां ॾे असांजो ॿियो निकितो तो राति ई तव्हांखे हर हालत में असांखे ॾियणो पवंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।